मूं विज़िट कयो आहे छो जो ही असां सिम्स जेको आहे हिते मेडिकल कॉलेज बि आहे ऐं मेडिकल कॉलेज सां गॾु गॾु हिकिड़ो टीचिंग हॉस्पिटल जी हिकिड़ो स्टैंडर्ड हूंदो आहे ऐं मूंखे हिते अची इलाही अफ़सोस थियो आहे त आउं पहिरीं छो कोन आयसि जो हालति हिन जी ॾिसी मूंखे शर्मिंदगी थिए पई छो जो अहिड़ी अस्पताल मूं कॾहिं कोन ॾिठी आहे किथे बि सॼी सिंध में अहिड़ी अस्पताल कोन आहे अहिड़ी किनी अस्पताल बेतुकी अस्पताल जंहिंमें को न प्रॉपर सहूलियतूं आहिनि न प्रॉपर स्ट्रक्चर आहे न प्रॉपर तरीक़े सां ठाही वई आहे त हिन जे लाइ आउं कुझु कोन थी चई सघां हिन में ना सफ़ाई आहे गंदगी आहे सफ़ा ऐं माण्हुनि खे असां जेको आहे जीअं भेड़ बकरी हूंदी आहे न हीअं ट्रीट पिया कयूं मूंखे शर्मिंदगी थिए पई एज़ हेल्थ मिनिस्टर मूंखे आउं सम्झां थी त MSS खे पाण शर्मिंदा थियणु खपे ऐं पाण सोचणु खपे त असां पंहिंजे जेको असां ओथ वठूं था न हिकिड़ो असां जॾहिं डॉक्टर ठहूं था त असां हिकिड़ो ओथ वठूं था त असां जेको आहे न पेशेंट्स जी ॿारनि जी ॿूढ़नि जी माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं ऐं हू ख़िदमत ईअं कयूं पिया त इलाही अफ़सोस जो मुक़ाम आहे पर आउं ॾिसां थी हाणे इंशाल्लाह ॾिसो न त इहा ई त ॻाल्हि आहे जॾहिं एतिरा पैसा मिलनि पिया हिननि खे त अस्पताल जी हालति अहिड़ी कोन थियणु खपे न पोइ त जवाबदार त पोइ आउं शोकॉज़ नोटिसिस कढां सभिनी जे ख़िलाफ़ु जेको बि एडमिनिस्ट्रेशन आहे हिते त हू छा था कनि पैसनि जी मूंखे पाई जो हिसाबु ॾियनि त छा थिए थो हुन पैसनि सां ऐं रुगो जेको आहे पंज माण्हू हिकिड़े वार्ड में वेठा आहिनि 6 माण्हू वेठा आहिनि ऐं कुझु कोन पियो थिए मैडम सदा इन्हनि जो रोण हूंदो आहे त असां वटि न फंड्स इलाही मिलनि था हिननि खे नाकारा बजट छा मतिलबु बजट खे सवले नमूने इस्तेमालु कनि त बजट मिले न सीनियरिटी लिस्ट जो मसइलो कोन आहे 20 ग्रेड जा जेको ऑफिसर्स आहिनि हू कमु कोन था कनि MSS 20 ग्रेड जा लॻनि था हीअ हालति आहे न त MSS जी 20 ग्रेड जी हालति इहा ई हूंदी न सबबु इहो ई आहे त हुननि खे को लाचार कोन आहे माण्हुनि जो ऐं सम्झां थी त असां हणी सघूं था मुंहिंजी अखियूं सभु हंधनि ते कोन आहिनि आउं कोन थी ॾिसी सघां त हिते छा पियो थिए जेसि ताईं आउं अचां थी आउं अची हिते ॾिसां थी पोइ हूंदा आहिनि माण्हू जॾहिं आउं वञां थी पोइ मुंहिंजे पोयां जेको आहे न अगरि डॉक्टर्स हली था वञनि या जेको पैरामेडिकल स्टाफ आहे कमु कोन थो करे त पोइ हिननि खे पाण सम्झणु खपे सभिनी डॉक्टर्स खे सभिनी पैरामेडिकल स्टाफ खे MSS खे सभिनी खे इहा सम्झणु खपे त हीअ असांजी आक़िबत हिन सां जुड़ियल आहे न अवाम जो को डोर कोन आहे तव्हां रोई सघो था रोज़ पिटको अची पाए सघो था बचा पखा कोन था थी सघनि जेको मुलाज़िम कोविड में वरिता विया हुआ हू रेगुलर कोन था थी सघनि छो जो असांजो हिकिड़ो प्रोसीजर आहे NTSC टेस्ट थींदो आहे कमीशन थींदी आहे कमीशन में इंटरव्यू थींदा आहिनि हुन तरीक़े सां ईंदा आहिनि माण्हू 7 साल कहिड़ा आहिनि इंस्टीट्यूट वारा जेको आहिनि इंस्टीट्यूट तव्हां अस्पताल जी ॻाल्हि कोन पिया कयो इंस्टीट्यूट जी बि ॻाल्हि मूंखे ॿुधायो नाला ऐं उन्हनि खे कढी छॾियो